अस्सलाम वालेकुम नादरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सूबो देरो खां ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ नेशनल प्रेस क्लब राणीपुर जे सीनियर सहाफ़ी इश्तियाक सोडड़ो जे घर मथां संदसि बिरादरी जे माण्हुनि जो हमलो। सहाफ़ी इश्तियाक सोडड़ो खे वहशाणो तशदुद करे ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में गिम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। संदसि वारसनि ऐं सहाफ़ियुनि लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो आयो। संदसि वारसनि जो चवणो आहे त असांजी बिरादरी जे बाअसरनि अॼु सुबुह इश्तियाक सोडड़ो जे घर मथां हमिलो करे खेसि सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में गिम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। वाक़े ख़िलाफ़ सूबो देरो यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर क़ुर्बान अली मंगी जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि चयो त असांजे सहाफ़ी खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो। असां SSP खैरपुर खे अपील था करियूं त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। अरे बेलो मारे छॾियो, पीरू मारे छॾियो, ओ मुंहिंजा मिठड़ा अबा मुंहिंजो शिव मारे छॾियनि रे। अरे ने पीरू नज़रू न पुॼंदो, ओ न पी न मारे। अम्मा थोड़ी साइड कर तो ॿुधाए तो ख़बर ना आहे मूंखे। अम्मा अरे जती में मारे हमला कराइण अॼु सुबुह जांच करे हुनखे उते वञी जेको आहे सो मारे इमामदीन जेको ऐसा हुन जेको इमामदीन मोहम्मद खान हिननि जी गेम खेल आहे, जेके हिन जे मथां हमला धमकियूं ॾींदा रहिया। कल्ह मुंहिंजे मामे